कोट के आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद वाण हिकु भेरो ॿीहर हाज़िर थियो आहियां। असांजे अॼु स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहे समाजी शख़्सियत नियाज़ हुसैन भट्टी साहब ऐं अल ख़िदमत फाउंडेशन जो ज़िले कंबर शदात कोट जो अॻुवाण आहे मोहम्मद इब्राहिम दायो साहब। साईं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली कर महिरबानी। साईं 22 ॾींहं गुज़री चुका आहिनि लॉकडाउन खे, तव्हांजो रिलीफ तरफ़ जेको कमु हले पियो वो हिन वक़्तु ताईं किथे पहुतो आहे? नियाज़ साहब तव्हां अॻिते जे लाइ छा सोचियो आहे? हिन लॉकडाउन अगरि CM साहब रिक्वेस्ट कई आहे प्राइम मिनिस्टर साहब खे त असांखे 2 हफ़्ता वधीक लॉकडाउन जो जेको इजाज़त ॾियो, अगरि जे लॉकडाउन 2 हफ़्ता वधे थो त तव्हांजो जेको रिलीफ वारो पासो आहे उहो केतिरो अञा कमु करण जी ज़रूरत आहे या हिते ई तव्हां हुनखे माइंड सभु खां पहिरीं तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में दावत ॾियण। अर्ज़ु इहो आहे त साईं असां वटि लॉकडाउन जो जेको सिलसिलो आहे उनखे 22 ॾींहं थी विया आहिनि। 22 ॾींहंनि में माना असां वटि जेको आम तबिके जो माण्हू आहे, ख़ासि करे मज़दूर आहे, रेड़ी वारो आहे, जंहिंजो गुज़र सफ़र जेको आहे फ़क़ति रोज़ानो जी दिहाड़ी थी आहे, उहे माण्हू इंतिहाई घणो परेशान आहिनि। पहिरियों त सिलसिलो जीअं शुरू थियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू जी फितरत आहे त जेको कुझु माण्हू गॾु करे थो उहो कोशिशि करे थो पंहिंजो पाण ते जेको आहे उहो ख़र्चु करे। हाणे सिलसिलो जेको आहे इहो वधी वियो आहे। माना पहिरियों हफ़्ते खां बाद में 10 ॾींहं, 10 खां बाद 15, हाणे 21 ॾींहं जेके आहिनि इहे तमामु वॾा ॾींहं आहिनि। 21 ॾींहंनि में जेको आहे को मज़दूर माण्हू जेको आहे उन वटि एतिरी जेका इनकम न हूंदी आहे, न ई एतिरी का बचत हूंदी आहे जो उन मां पंहिंजे घर जो जेको आहे गुज़र सफ़र करे सघे थो। हिकु तरफ़ त असांजो जेको शहर आहे इंतिहाई वॾो आहे, इंतिहाई वसी आहे, हिन में अक्सरियत जेका आहे असां वटि उन्हनि माण्हुनि जी आहे जिन्हनि जो दिहाड़ी ते गुज़र सफ़र आहे। शायदि ई अहिड़ा कुझु माण्हू हूंदा जेके असां वटि सरकारी मुलाज़िम हूंदा या गुज़र सफ़र जेको आहे हुनजो ज़रियो जेको आहे भलो थींदो हूंदो। वरना असां वटि सेलरनि जा मज़दूर आहिनि, रेड़ी वारा आहिनि, असां वटि किराने ते कमु कंदड़ दोस्त आहिनि, या जेके असां वटि रोज़ अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजो गुज़र सफ़र जेको आहे फ़क़ति रोज़ जी बुनियाद ते आहे। 22 ॾींहंनि जे करे उनजी ज़िंदगी जेका आहे तमामु घणी तकलीफ़ुनि में थी गुज़रे। असां वटि जेको आहे सोशल जेके हवाले सां जेके असां वटि समाजी तंज़ीम आहे बहिराण समाजी इताद ऐं जंहिं मुखैर हज़रा जे ताउन सां जेको आहे उन पंहिंजो सिलसिलो शुरू कयो। शुरू में जेको आहे असां सिलसिलो शुरू कयोसीं 200 माण्हुनि सां जेको आहे फैमिली ताईं जेको आहे। जी जी बिल्कुलु। उन छो त इब्तिदाई ॾींहं हुया असां वटि हिन जा, शायदि असांजे तो इहे ई त लॉकडाउन थियो आहे, माण्हुनि जो शहर बंदि आहिनि ऐं जेको आहे माण्हुनि खे जल्दी रिलीफ मिलंदो, उन लाइ असां सिलसिलो शुरू कयो त 200 माण्हुनि ताईं। 200 माण्हुनि जे खां बाद में हीउ सिलसिलो वधंदो हलियो ऐं वधण खां बाद में हीउ सिलसिलो जेको आहे अञा ताईं जारी सारी आहे मूंखे हज़रा जे ताउन सां। उहे दोस्त ताउन कनि था पिया, नतीजे में जेको आहे असां कोशिशि था कयूं त उन्हनि माण्हुनि ताईं जेको आहे घरनि में जेको आहे उन्हनि खे रिलीफ जेको आहे पहुचाए सघूं त माण्हुनि जी जेका तकलीफ़ जेका आहे घटि में घटि घर जे माण्हुनि जी घटि थी सघे। साईं मोहम्मद इब्राहिम साहब, तव्हां अल ख़िदमत फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तव्हां हिन वक़्तु ताईं केतिरा बैग्स या केतिरनि ग़रीब मुस्तहिक माण्हुनि ताईं राशन पहुचाइण जो जेको कमु आहे उहो करे चुका आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां तव्हांजी महिरबानी जो अवां भाई साहब शहदाद कोट खां कि असांजो मौक़फ़ रखण जी। असल में साईं ही 22 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिन में अक्सर जेको आहे सफ़ेद पोश तबिको तमामु घणो मुतासिर थियो आहे। जमात इस्लामी त पूरे पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो बहितरीनु कमु करे पई। हुन सां गॾु अल ख़िदमत फाउंडेशन पूरे पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु अर्बन खां क्रॉस करे चुकी आहे राशन जी मद में, जेके ग़रीब जिन घरनि ताईं पहुचायो आहे। ऐं शहदाद कोट जे अंदरि हिन वक़्तु असां तक़रीबन 1100 खां अबव राशन पैकेट्स ग़रीब मज़दूरनि जे घरनि ताईं पहुचाया आहिनि। ऐं पहिरें ॾींहं खां वठी असां इहो कमु कंदा पिया अचूं ऐं हींअर बि जेके हालात आहिनि, जीअं असांजो CM साहब या ॿिया जेके आहिनि से चाहिनि था त हिनखे लॉकडाउन खे वधायो वञे, असां उन लाइ बि कोशिशि कयूं पिया मुखैर हज़रात ताईं पहुचंदी। अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे जेकी अल ख़िदमत ते ट्रस्ट करे उनखे जेकी आहे सो हिन मद में उन्हनि जी मदद कनि था त जीअं हू ग़रीब मज़दूरनि जो चुल्हो भरी सघे। असां हिन वक़्तु बि तक़रीबन ईअं सम्झो 250 माण्हू जेके असांजी लिस्ट में पेंडिंग में पिया ऐं असां कोशिशि कयूं पिया त असां किथां मुखैर हज़रात खां राशन वठी करे उन्हनि ताईं पहुचायूं। इनशाअल्लाह अल ख़िदमत फाउंडेशन जेतिरे ताईं बि लॉकडाउन रहंदो, इनशाअल्लाह असां उन्हनि जे ग़रीबनि जे दरनि ताईं राशन पहुचाईंदा रहंदासीं। हिन वक़्तु अल ख़िदमत फाउंडेशन राशन सां गॾु जेको आहे सो डॉक्टर्स खे किट्स, मास्क इहे बि मुहैया कया आहिनि। अॼु असां सरकारी हॉस्पिटल में, सिविल हॉस्पिटल में किट्स मुहैया कयूं आहिनि डॉक्टरनि खे। ऐं हुन सां गॾु असांजो स्प्रे उहो मस्जिदनि में, मदरसनि में, इमाम बारगाहनि में ऐं असांजे मंदरनि में उहो सिलसिलो बि हले पियो। इन खां अलावा असां मास्क तक़सीम कया आहिनि
सैनिटाइज़र जेके आहिनि से उहे तक़सीम कया आहिनि। इंशाअल्लाह अल ख़िदमत इन मज़दूरनि सां गॾु हूंदी ऐं इंशाअल्लाह जेतिरे ताईं बि लॉकडाउन रहंदो अल ख़िदमत पूरी कोशिशि कंदी त उन्हनि ग़रीबनि जे चुल्हे ॿारनि में मदद करे। साईं तव्हां यकीनन जेको तव्हांजो कमु आहे मेहरान समाजी तव्हांजो हिन वक़्तु शहदादकोट जी जेके मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमूं कमु कनि थियूं उन्हनि में तव्हांजो हिकिड़ो कम जो नुमाया किरदारु आहे। त आया अगरि जे हीउ कमु लॉकडाउन वधे थो त तव्हांजो जेको राशन पुॼाइण वारो पासो आहे उहो केतिरो हिन वक़्तु ताईं कवर थी चुको आहे या तव्हां अञा अॻिते हुनखे करण जी कोशिशि कंदव? साईं अर्ज़ु इहो आहे त मां पहिरियों में गुज़ारिश कई त मेहरान समाजी इतिहाद जेको बुनियादी तौर ते कमु थी करे उहो मुखेर हज़रा जे ताउन सां आहे, जंहिंमें शहर जा खोड़ सारा दोस्त आहिनि माना जेको आहे उहे असां ताउन था कनि ऐं शहर खां ॿाहिरियां दोस्त जेके आहिनि उहे बि ताउन था कनि त जीअं हिन जेका आफ़त जेका आहे हिन में जेको आहे पंहिंजे माण्हुनि जी मदद थी सघे। असां वटि अंदाज़ इहो आहे त असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेको आहे कुझु लिस्टूं जेके आहिनि नाला जेके आहिनि उहे दोस्तनि सां हथ था कनि ऐं उन खां बाद में ॾिसण खां बाद में जेके वधीक ज़रूरतमंद आहिनि अगरि असां ईअं फ़क़ति नाला गॾु कंदासीं त पोइ त असां वटि माना जेको आहे हिन वक़्तु ताईं जेका लिस्ट आहे उन में 950 फैमिलीज़ जेके आहिनि उन्हनि ताईं जेको आहे असां राशन पहुचाए चुका आहियूं। पर अञा बि लिस्ट असां वटि मौजूदु आहे जिन्हनि ताईं ज़रूरतमंद जेके आहिनि उहे माण्हू अचनि था राब्तो था कनि उन दोस्तनि ताईं असां वञूं था उन्हनि जी लिस्टुनि खे ॾिसूं था ऐं ॾिसण खां बाद में कोशिशि था कयूं जेतिरो असां सां ताउन दोस्त कनि था असां उन्हनि ताईं जेको आहे इहो सिलसिलो पहुचायूं था। बहरहाल हिन 22 ॾींहंनि खां बाद में जीअं असां वटि CM साहिब अॼु ॿुधूं था ऐलान कयो आहे त अञा हीउ सिलसिलो वधंदो त पोइ इहो बहरहाल असां वटि ॾुखियो ज़रूरु थींदो छो त मूंखे हज़रात जी बि हिकिड़ी लिमिट आहे कुझु माण्हू जेके आहिनि उन्हनि जी बि हिकिड़ी लिमिट आहे ॾियण जे हवाले सां उहे यकीननि माण्हू फ़क़ति न असांखे ई नथा ॾियनि बल्कि ॿियनि जायुनि ते बि यकीननि दोस्त कमु कंदा हूंदा पर शहर जे हवाले सां इहो ज़रूरु माना असां कंदासीं त असां वटि खोड़ सारियूं जेके आहिनि अहिड़ा असां वटि बिज़नेसमैन आहिनि सरमायादार माण्हू आहिनि जेके अगरि चाहिनि त शहर जे अंदरि जेको इहो मसइलो आहे उहो काफ़ी हद ताईं हल थी सघे थो जिन्हनि ते हुननि जो एतमाद आहे। जीअं साईं जन ॿुधायो अलख़िदमत जा दोस्त कमु था कनि असां वटि बैरिस्टर वारी टीम जा दोस्त कमु था कनि ॿिया दोस्त जेके आहिनि उहे बि कमु था कनि उहे दोस्त था कमु कनि यकीननि इहे सभिनी जो जेको सिलसिलो आहे इहो आहे पंहिंजी पाण मदद आहे उहे दोस्त मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां इमदाद गॾु था कनि ऐं माण्हुनि ताईं जेको आहे पहुचाइण जी कोशिशि था कनि। इन सॼे इन किरदार में जेको आहे असां इहा वधीक माना कोशिशि कई आहे त हिकु त माना गवर्नमेंट जो जेको इहो उसूल आहे त लॉकडाउन थिए लॉकडाउन में जेको आहे समाजी जेको राब्तो आहे उहो घटिजे। गवर्नमेंट ऐलान त करे थी समाजी जेको राब्तो आहे इहो परे थिए माण्हू हिक ॿिए खां परे थियनि त नतीजे में जेका इहो जेको वायरस आहे इहो फैलिजे न। अलहमदिल्ला शुक्र आहे असां वटि असांजे शहर जे अंदरि का अहिड़ी सूरत हाल न आहे न ई को पॉज़िटिव केस आयो आहे न ई मुतासिर जेको आहे को माण्हू असांजे हिन ज़िले में आयो आहे ऐं दुआ बि इहा आहे त इंशा अल्लाह ताला सॼी दुनिया जेको आहे हिन मर्ज़ मां निजात पाईंदी ऐं असां में जेका तकलीफ़ आहे असांजे शहर में इहो बि हिन तरफ़ बि न ईंदो इहो मर्ज़। पर गवर्नमेंट सां गॾो गॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे हज़रात जी हिकिड़ी लिमिट आहे हद आहे उहे ओतिरे ताईं जेतिरे ताईं ताउन कंदा रहंदा असांजो इहो सिलसिलो जेको आहे उहो बि जारी रहंदो। पर असां वरी बि अपील कंदासीं जो कि हिन प्लेटफॉर्म तां सभिनि मूंखे हज़रात खे त साईं इंसान जेको आहे हुनजी एतिरी अगरि हैसियत आहे 2 माण्हुनि खे 4 माण्हुनि खे या 5 माण्हुनि खे जेतिरे ताईं हू ॾेई सघे ॾे न ॾियण खां बहितर आहे ॾियणु। तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो अगरि हिकिड़े माण्हू जो राशन बि तव्हां कंहिं माण्हू खे ॾियो था त हिन ॾुखे वक़्त में जेको आहे हुनजी मदद थी सघे थी। असां वटि हितां ई घणी तकलीफ़ आहे असां जेॾी महिल राति जो असांजा दोस्त वञनि था असां पाण वञूं था असां बि सभु गॾियल ख़िदमत गुज़ार आहियूं शहर जे अंदरि जेका तकलीफ़ जेको आहे माण्हुनि जी घटि थिए जेॾी महिल असां वञूं था रेड़ी वारा माण्हू इहे मज़दूर माण्हू जेॾी महिल दर हुनजो खड़िजे थो उहे राशन ॾिसनि था त हुनजी जेका ख़ुशी जेका आहे उनजी हद न आहे। पर इहो जेको कमु आहे बुनियादी तौरु आहे असां वटि इदारनि जो असां वटि हुकूमत जो सरकार जो कमु आहे छो त सरकार वटि वसाइल बि वधीक आहिनि माण्हू बि वधीक आहिनि उहो ई जेको आहे माण्हुनि जी जेका आहे तकलीफ़ जेका आहे वधीक घटि करे सघनि था। असां बि कोशिशि कयूं था पिया पंहिंजी समाजी तंज़ीम जे एतबार सां मूंखे हज़ारा जे ताउन सां त जीअं मूं तव्हांखे पहिरियों शुरू में अर्ज़ु कयो त 950 फैमिलीज़ जेके आहिनि उन्हनि ताईं जेको आहे 10 खां 12 जेको आहे ॾींहंनि जो जेको राशन जेको आहे असां उन्हनि ताईं पहुचायो आहे। अञा बि दोस्त अचनि था राब्तो कनि था कोशिशि कंदासीं त जेको आहे हिन सिलसिले खे जारी सारी रखूं पर सिलसिलो तॾहिं जारी सारी रहंदो जेॾी महिल माण्हू जेको आहे मूंखे रहंदा त असां ताउन कंदा। साईं मां त पहिरियों सलाम पेश कंदुमि सभिनी दोस्तनि खे जेके पंहिंजे तहत ग़रीबनि में राशन विराए थो ऐं जेके समाजी इतिहाद आहिनि मेहरान समाजी इतिहाद आहे अलख़िदमत फाउंडेशन आहे असांजो बिरोही इतिहाद आहे अस्करिया स्टूडेंट्स आहे बैरिस्टर जी टीम आहे माशाअल्लाह कंहिं बि घटायो कोन्हे सभिनी जंहिंखां जेतिरो थी सघियो हिन ॾुखी घड़ी में उन्हनि जेको आहे सो ग़रीबनि जे दरनि ताईं राशन पहुचाए। पर असुल मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु असांजी हुकूमत जेकी ऐलान जे मथां ऐलान ऐं कमेटियुनि जे मथां कमेटियूं ठाहिनि 20-22 ॾींहं गुज़री चुका आहिनि
सम्झो था त ग़रीब वीचारो जेको रोज़ कमाए रोज़ खाइण वारो उहो केॾो तंग थियो हूंदो। ऐं ज़ाहिर आहे समाजी इतिहाद जेके आहिनि समाजी तंज़ीमूं उहे त एतिरो अफोर्ड न करे सघंदियूं। मुख़ैर हज़रात उन्हनि खे जेतिरो ईंदा उहे उन्हनि ताईं पहुचाइनि था। ऐं हींअर त वरी नओं सिलसिलो आहे असांजे हुकूमत जा जेके MPA MNA आहिनि ऐं उहे जेके आहिनि से अची करे शहरनि जे अंदरि असांजे शहरनि खां ई अपील करे उन्हनि खां ई फंड गॾु करे ऐं उहे ई इन में विरहाइण जे लाइ यानी DCs ऐं मुख़्तियारकार ऐं SDM जे हवाले कनि था। इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। तव्हां हुकूमत जे तरफ़ां जेको फंड आहे उहो केॾांहुं वेंदो, उहो कहिड़े तरीक़े सां ॾियो था? छा हीअ तव्हांखे समाजी तंज़ीमूं नज़र नथियूं अचनि जेके डोर टू डोर वञनि थियूं? ॾिसो वोट जॾहिं वठणु वञो था तॾहिं तव्हांखे दर दर यादि आहे, तव्हांखे हिकु घर घर यादि आहे। जेकॾहिं को वोट वठणु नथो वञे त नुमाइंदो मोकिलियो था त हिनखे वठी अचो ऐं हिन जो वोट रहिजी वियो आहे। छा अॼु तव्हांखे उहे ग़रीब यादि कोन था अचनि? अॼु उन्हनि जा दर तव्हांखे यादि कोन्हनि? अॼु उहे तव्हांखे फैमिलीज़ यादि कोन्हनि त ही फैमिलीज़ आहिनि जेके ग़रीब आहिनि, मुस्तहिक़ आहिनि, असां उन्हनि जे दरनि ताईं पहुचायूं। अञा कमेटियूं, अञा टाइगर फोर्स। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो कोरोना खे रोकण जे लाइ जेकी उपाउ वरिता वञनि, आम ग़रीब माण्हू तबिको उनखे त संभाले थो ऐं उहो एहतियात बि करे सभु कुझु करे, पर उनखे जेके हवा में उॾायो थो वञे उहो हुकूमत तरफ़ां उॾायो थो वञे। हिन वक़्तु तव्हां ॾिसो 12,000 जे इन ते एहसास प्रोग्राम जे हवाले सां तव्हां वञो, हज़ारनि जे तादाद में रश आहे। छा तव्हां उते कंहिंखे मास्क आहे? छा उते डिस्टेंस आहे? काई शइ कान्हे का। तव्हां जिते चाहियो था त हिते कोरोना वायरस ख़तमु थिए उते उनखे तव्हां हथी ॾियो था, उते तव्हां हुजूम पाण था करायो ऐं हज़ारनि जे तादाद में। जिते 5 गॾु नथा थियनि उते तव्हां हज़ारनि जे तादाद में माण्हू गॾु करायो त इहो कीअं कोरोना वायरस ख़तमु थींदो? मां त चाहियां थो जेकॾहिं तव्हां कोरोना वायरस खे ख़तमु करणु चाहियो था तव्हां का मैकेनिज़म जोड़ियो, तव्हां पोइ ॾींहुं ॾियो, उन ॾींहं खां पोइ तव्हां ऐलान करायो त 3 ॾींहं असां मुकमिल लॉकडाउन कंदासीं। ॾिसो ग़रीब तबिको जिते 22 ॾींहं बुख मरे थो, 22 ॾींहं इहा इंतज़ारु गुज़रे थो, उते 3 ॾींहं आराम सां गुज़री वेंदो। तव्हां 3 ॾींहं मुकमिल भले तव्हां तंज़ीमुनि खे कमु करणु ॾियो, सिर्फ़ु फ़ौज ऐं पुलिस मौजूदु हुजे रोडनि ऐं रस्तनि ते, त जीअं उन कोरोना वायरस खे काई टचिंग वारी शइ न मिलंदी त उहो असुलु ख़तमु थी वेंदो। हींअर त तव्हां बाज़ारूं बि खुलियूं पियूं आहिनि, बाज़ारनि में रश ॾिसो, तव्हांजे बैंकुनि जे ॿाहिरां रश ॾिसो, छो त हाणे ज़ाहिर आहे तनख़्वाहुनि जो टाइम आहे, बैंकुनि जे ॿाहिरां रश आहे, तनख़्वाहुनि जे यानी जिते ॾिसो हुजूम हुकूमत जे तरफ़ां आहे, अवाम जे तरफ़ां कोन्हे। जिते बि तव्हां हुजूम ॾिसो उहो हुकूमत जे तरफ़ां हूंदो। ग़रीब वीचारो आहे, उहो ग़रीब हिन महिल सफ़ा निपोड़जी रहियो आहे। ऐं जॾहिं बि ही मां सम्झां थो अधु खां वधीक त वीचारा दिलि जा मरीज़ थी विया आहिनि। इहो ॿुधी करे त अञा लॉकडाउन ख़तमु। असां वटि वीचारा दर्ज़ी, असां वटि वीचारा सैलून वारा, असां वटि वीचारो कोई रक्शे वारो, इहे सभु वीचारा मुतासिर लॻा पिया आहिनि। अलाह करे कोई एतिरी मदद अचे, एतिरी ॾिसो असांजो वज़ीर आज़म त चवे त असांखे एतिरी ताक़त बि कान्हे का जो असां हिन ताईं राशन पहुचाए सघूं। जेकॾहिं राशन नथा पहुचायो त पोइ लॉकडाउन बि न। ॾिसो न, असां चाहियूं था इहा कोरोना बि ख़तमु थिए, इहा ग़रीब बि बुख न मरनि, इन ते सभु शइ पहुचे त पोइ तव्हां कोई मैकेनिज़म जोड़ियो। ही समाजी तंज़ीमूं आहिनि, इन्हनि सां गॾिजी करे कमु कयो। किथे उन्हनि राशन पहुचायो आहे, जिते न पहुतो आहे उन्हनि सां गॾिजी पहुचे। बाक़ी तव्हां पंहिंजे तरीक़े सां पहुचाईंदो। हिकिड़ा उहे घर आहिनि जेके पिया भरिजनि था, हिकिड़ा उहे आहिनि वीचारा जेके बुख, हिकिड़ा उहे आहिनि जेके वीचारा न पिनी सघनि था न घुरी सघनि था, माना सफ़ेद पोश। ऐं अल ख़िदमत फाउंडेशन अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे दरनि ते वञी राशन पहुचायो आहे। ऐं उन्हनि खे असांजा त पूरे मुल्क जे अंदरि कारकुनान मौजूदु आहिनि, अरकान मौजूदु आहिनि। असां उन्हनि जे थ्रू, को कहिड़े पाड़े में रहे थो उन्हनि जे थ्रू निशानदेही करायूं था त तव्हां वटि कहिड़ा ग़रीब सफ़ेद पोश आहिनि, कहिड़ा मज़दूर आहिनि जेके वीचारा हिन महिल सफ़ा बेरोज़गार थिया आहिनि, त असां उन्हनि खे उन्हनि जे दरनि ताईं पहुचायूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह इनशाअल्लाह इहो कमु असांजो आख़िर ताईं जारी रहंदो। असां पाण ॻाल्हायूं पिया हिन ते जेको हिन वक़्तु साईं जीअं चयो त जेके चूंडियल नुमाइंदनि पारां या जेके वस वारा अफ़सरान साहिबान आहिनि उन्हनि पारां शहरनि मां फंड गॾु करे रेज़ करे वरी उहे ई साॻाई ग़रीबनि में विरहाइण जो हिकिड़ो नओं सिलसिलो मुतारफ़ करायो पियो वञे। त इन अमल खे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं होॾां जेको एहसास प्रोग्राम तहत जेके हलंदड़ कार्ड्स आहिनि जिते माण्हुनि जी एॾी वॾी फी आहे, उते सोशल डिस्टेंस न आहे, साईं जीअं ॻाल्हि कई, त उन बाबति तव्हां छा चवंदव? साईं एहसास प्रोग्राम त बुनियादी तौरु माण्हुनि जी मदद थिए, इहो त भलो अमल आहे, हिनखे त ग़लति कोन था चई सघूं। पर बुनियादी जेको सबबु आहे, जी बिल्कुलु बुनियादी जेका शइ आहे हिन जे पसे पता उहो इहा आहे त
त जंहिं मद में तव्हां माण्हुनि जी मदद था कयो उहो तरीक़ेकार अप्लाए थियणु खपे। मसइलनि तव्हां अगरि सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो, मुख़्तलिफ़ जाइ ते ॾिठो सवाइ असांजे माना हिन एरियाज़ जे अंदरि सिंध जे माना वॾनि वॾनि शहरनि खे शायदि मख़सूस ई कुझु अहिड़ा शहर हूंदा जिते सोशल डिस्टेंस जेको आहे लॻाए करे, पर उहो बि अजीब स्टाइल में। मां त उन्हनि हिकिड़ी तस्वीर ॾिठमि त हिकिड़ी मायूं औरतूं वीचारियूं जेके आहिनि मजबूर जेके रोड ते वेठियूं आहिनि, उते गोल दाइरो लॻल आहे। इहा केॾी वॾी तज़लील आहे माण्हू जी, त हिकिड़े घर जी मायुनि खे तव्हां रोडनि ते विहारियो, उन खां बाद दायरा लॻायो, पोइ हिकु हिकु माई खे तव्हां अंदरि घुरायो ॾियो। पर साॻिए अंदाज़ में तव्हां ॿिए हंधि वञो, पंजाब में ॾिसो त 100 जी तादाद में कुर्सियूं लॻल आहिनि, सोशल डिस्टेंस 3 खां 4 फुट जे मुफ़ासिले ते मायूं उते वेठियूं, शामियाना लॻल आहिनि, भले अंदाज़ में पाणी जो बंदोबस्तु कयल आहे, उन्हनि खे मास्क था ॾियनि, उन्हनि जा हथ था धोराइनि, उन खां बाद में उन्हनि खे पैसा था प्रोवाइड कनि। हीअ त आहे इंतिज़ामी बदनज़मी। माना हिकु तरफ़ तव्हां चओ था पिया त वाह माण्हुनि खे घरनि ताईं महदूद रहो, पर ॿिए तरफ़ पाणी अहिड़ा त तरीक़ेकार इस्तेमालु था कयो जीअं माण्हू घर में न रहनि। हाणे इन जो सबबु इहो आहे, न त वॾे में वॾो जेको नुक़सानु आहे उहो थिए थो आम माण्हू खे। जेको आम माण्हू अॻे ई तकलीफ़ में आहे, तव्हां नतीजे में वरी फोर्स बि इस्तेमालु कयो, पुलिस बि अचे, फ़ौज बि अचे, रेंजर्स बि अचे, इदारा बि अचनि, ऐं माण्हुनि खे जेको आहे दुकान था रुगो ख़ाली दुकान बंदि कराइण त मसइले जो हल आहे ई न। मसइले जो हल इहो आहे त माण्हू परे रहनि। हाणे परे रहण जे लाइ हाणे तव्हां हज़ारनि जी तादाद में ॾिसो, असां वटि शहर में ई जेको आहे 100 जी तादाद में इहे औरतूं, इहे मर्द जेके आहिनि अचनि था, वीचारा इहे वठनि था 12-12 हज़ार जे करे जेको आहे सॼो ॾींहुं सुबुह जो अचनि था, ऐं नतीजे में शाम ताईं हिकु जाइ ते वेठा आहिनि, इलाज था वेठा कनि उन्हनि खे। हाणे इहो छा आहे, इहो आहे असां वटि हुकूमती इदारनि जी जेका आहे नाअहली आहे। वरना रियासत जी जेका ज़िमेदारी आहे उहा इहा आहे त अवाम तकलीफ़ में हुजे, रियासत खे निंड न ईंदी आहे। पर असां वटि शहर जे अंदरि, असां वटि सिंध जे अंदरि जेको आहे उल्टो कमु आहे। उल्टो कमु इहो आहे त जेके बि समाजी तंज़ीमियूं कमु थियूं कनि, आम माण्हू मुख़ैर हज़रा जेके उन्हनि खे त निंड नथी अचे, पर हुकूमत जेका आहे उहो पंहिंजो पाण निंड पई आहे। मसइलनि असां वटि जेको आहे गवर्नमेंट ऐलान कयो त जेको आहे 2 करोड़ जेको आहे असांजे ज़िले कमर शहदाद कोट लाइ जेको आहे उहो मदद ॾिना, 2 करोड़नि मां तव्हां हुनखे तक़सीम कयो। असां वटि जेके ताईं नालेज आहे त असां वटि जेका हिकु यूसीज़ आहिनि या जेके असां वटि वार्ड आहिनि, उन्हनि ताईं 70-75 नाला ॾिना आहिनि। हाणे छा असां वटि इहो मुमकिन आहे त 75 माण्हुनि जे थ्रू तव्हां 22 ॾींहंनि ताईं माण्हुनि खे अंदरि बंदि रखो, ऐं उन खां बाद उनखे चओ त भाउ जेको कुझु तव्हांखे मिलियो आहे तव्हां हिन मां गुज़र कयो, ऐं जेको आहे हिन बीमारी खां पंहिंजो पाण खे परे रखो। मुंहिंजे ख़्याल में इहा खिल जहिड़ी ॻाल्हि आहे। असां वटि जेको हुकूमत खे अगरि वाक़ई संजीदगी आहे, चाहे थी त माण्हू ग्रेस करण जी कोशिशि कई वई आहे चूंडियल नुमाइंदनि पारां ऐं अफ़सरान साहिबान पारां, त उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? साईं, मुंहिंजे ख़्याल में त असां वटि जेके MNAs, MCAs या जेके हुकूमती इदारनि जा माण्हू, उन्हनि वटि पंहिंजो ई अलाह जो गंज आहे। अगरि उहो ॾियण जी उन्हनि जी नियत आहे त उहो पंहिंजो पाण पंहिंजे घर मां बि एतिरो ॾेई सघनि था जो शहर जा माण्हू जेके आहिनि महीनो आराम में सुख सां जेको वक़्तु गुज़ारे सघनि था। हाणे मसइलो इहो आहे त हाणे जिन्हनि जाइनि ते शहरनि में वञनि था ऐं उतां ई साॻे हिननि सरमाएदारनि खे गॾु था कनि, उनखे चवंदा तव्हां असांखे पैसा ॾियो, ऐं जीअं असां ॾियूं ऐं माण्हुनि खे इहो ॿुधायूं त असां तव्हांजी मदद था कयूं। हाणे इहो अजीब आहे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर माण्हू सम्झे थो त इहा शइ जेका आहे न फ़क़ति माण्हुनि जे लाइ भले लाइ न आहे, पर उन्हनि जे लाइ पंहिंजे लाइ भलो न आहे। छो त वक़्तु गुज़री वेंदो, तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि मां माण्हू गुज़ारे वेंदो, पर इहे जेके ॾींहं आहिनि, इहे जेके वक़्त जेके आहिनि उहे माण्हुनि खे ज़रूरु यादि रहंदा। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो हुकूमती इदारनि खे बि सोचणु खपे त तव्हांखे फंड ॾियणो आहे, तव्हां वटि खोड़ सारा ज़रिया आहिनि। आलिमी इदारा तव्हांजी मदद था कनि, ॿाहिरियां इदारा तव्हांजी मदद था कनि, हुकूमत वटि पंहिंजा ज़ाती पर्सनली सोर्सिस ऐं फंड हूंदा आहिनि, उहे इस्तेमालु कयो। तव्हांजी सभु शइ जॾहिं बंदि आहे, लॉकडाउन आहे, सभु इदारा बंदि आहिनि, सभु कुझु बंदि आहे, तव्हां उहे फंड फ़िलहालु इस्तेमालु कयो न। माण्हुनि खे हर पैसा ॾियो, माण्हुनि खे रिलीफ ॾियो। रिलीफ ॾियण खां बाद में पोइ तव्हां जेको आहे माण्हुनि खां इहा तवको रखो त तव्हां घरनि ताईं वियो ऐं घरनि खां ॿाहिरि निकितो। वरना जेको आहे इहो सिलसिलो जेको आहे घणो न हलंदो, ऐं माण्हू एतिरो ख़ामोशी सां घर में वेही न सघंदा। छो त साईं माण्हुनि वटि जंहिंमें खाइण लाइ घर में कुझु न हूंदो त माण्हू वीचारो छा कंदो, घरनि खां ॿाहिरि ई निकिरंदो। घर में वेही करे या त हुकूमत इहो थी चाहे त माण्हुनि खे फंड बि न ॾियूं ऐं माण्हुनि खे घरनि में बुख मारियूं। ऐं फ़क़ति हीउ पहिरियों मरहलो आहे। ॿियो मरहलो त इहो थींदो इंशाअल्लाह ताला, उमेदु इहा आहे असांजी त लॉकडाउन जल्दी ख़तमु थींदो। थियण खां बाद में पोइ छा थींदो, इहे जेके माण्हू एॾी तकलीफ़ ऐं परेशानी खां बाद में सिलसिलो थी वेंदो, मथो रमज़ान शरीफ़ जो महीनो थो अचे, रमज़ान खां बाद में वरी ईद थी अचे, इहे माण्हू कहिड़ी तकलीफ़ में ईंदा, इहो बहरहाल संजीदगी सां गवर्नमेंट खे हिन लाइ सोचणु खपे। त साईं मोहम्मद इब्राहिम साहब, तव्हां जे तव्हांजी चवाणी जेके चूंडियल नुमाइंदा फंडिंग घटि था कनि, ऐं इन बाबति तव्हां छा चवंदव? साईं, नंढड़ो मिसाल हूंदो आहे, सिंधी में चवणी हूंदी आहे त मुला ऐं मिनिस्टर सुधरी पवनि त शायदि पूरो मुल्क सुधरी पवे। जेकॾहिं मुला हक़ ऐं सच ॿुधाइनि त शायदि दीन में काई मज़ाक या इहा शइ न थिए। जेकॾहिं मिनिस्टर हिकिड़ो को सचो थी पवे त मां सम्झां थो त उन में काई बि रिश्वत, काई बि शइ नथी थी सघे। नंढड़ो मिसाल आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा यको हलंदा रहिया ऐं कटौती थींदियूं रहियूं, काई बि उन में कोई एक्शन न थियो, काई शइ जीअं वणेसि तीअं हलियो। हीउ एहसास प्रोग्राम
हलियो ऐं इन में जॾहिं कटौतियूं थियूं ऐं वफ़ाक़ जॾहिं कयो त असां सिंध खे हीअ शइ ॾिनी आहे, ॿियनि में त गोभियूं लॻियूं, पर हाणे जॾहिं हीअ पैसा ॾिनासीं त हिन में बि सिंध हुकूमत गोभियूं थी हणाए त हुन ते एक्शन थियो, बटन ते FIR थियूं, हाणे जेको आहे उहो कमु सिधो थो हले। अहिड़े तरीक़े सां सिंध हुकूमत चाहे, ॾिसो मस्जिदनि जे अंदरि मस्जिद लॉकडाउन थी थियूं आहिनि, उन में निमाज़ी जेके आहिनि से उन ते पाबंदी थिए थियूं, मस्जिदूं सभु बंदि थी थियूं वञनि ऐं अहिड़ो कड़ो चाढ़ियो थो वञे जो निमाज़ी उते वञी कोन थो सघे। त अहिड़े नमूने सां हर शइ ते हुननि जी नज़र आहे, उन्हनि खां काई शइ गुझी कान्हे का, ग़रीब गुझो कोन्हे को, मज़दूर गुझो कोन्हे को। हिन वक़्तु बि जेकॾहिं हू साईं जी ॻाल्हि वांगुरु त सचाई कनि त जी कॾहिं जॾहिं ही वोट वठनि था तॾहिं इहो चवनि था त असांखे ॾुख ऐं सुख में तव्हां सां गॾु आहियूं। हिन वक़्तु जेको ॾुख आहे, हिन वक़्तु जेके तकलीफ़ में आहिनि ऐं हिन वक़्तु हुननि जा वोटर आहिनि, मां त सम्झां थो हू जो कुझु पंहिंजी जमा पूंजी आहे उहा हिन वक़्तु हिननि ते लॻाइनि ऐं उन्हनि ताईं ग़रीबनि ताईं पहुचनि। ॾिसो न, हिकिड़ो हूंदो आहे भले न बि ॾियनि, कंहिंखे दिलासो ख़ाली, कंहिंजी पुठी ते हथु रखणु, कंहिंजे मथे ते शफ़क़त जो हथु रखणु, त उनजी जेकी दिलि जो ई हूंदी आहे उहा ई उनजे लाइ काफ़ी हूंदी आहे। पर तव्हां ॾिसो चूंडियल नुमाइंदा असांजे शहर जे अंदरि का ग़रीब वटि न विया, का ग़रीब वटि तव्हां उन्हनि खे न ॾिसंदव। उन्हनि जूं प्लानिंगूं मीटिंगूं इहे पयूं हलंदियूं आहिनि, 22 ॾींहं थी विया आहिनि, असां त प्लानिंगूं ऐं मीटिंगूं ॿुधूं था। अल्हम्दुलिल्लाह माण्हू जेके आहिनि से मुखैर हज़रात पंहिंजो पाण निकिरी पिया आहिनि, दरनि ते पहुचाइनि था, जंहिं वटि जेतिरी ताक़त। हीअ शहदाद कोट अल्हम्दुलिल्लाह एॾो वॾो आबादी शहर आहे ऐं उते मुखैर हज़रात बि तमामु घणा आहिनि ऐं ग़रीब बि तमामु घणा। ॾिसो न, सेलरनि जी आबादी, सेलर असां वटि तमामु घणा आहिनि, त उन ते ज़ाहिर आहे मज़ूर बि एतिरा हूंदा आहिनि, मज़ूर बि एतिरा ई हूंदा। जिते असांजो 150 ताईं सैलरियूं आहिनि त उते मज़ूर बि एतिरा हूंदा। अहिड़े नमूने सां असां वटि ॿियो तबिको आहे, गाॾे वारो तबिको आहे, इहे तमामु घणा आहिनि। त इहा असांखे सोच हुजणु खपे त इहो ग़रीब तबिको असांखे ई वोट करे थो, असांखे ई सभु कुझु ॾिए थो, त असां चूंडियल नुमाइंदा हिननि जे दरनि ताईं पहुचो हिन ॾुखी घड़ीअ में। जेकॾहिं मां सम्झां थो जेकॾहिं हिन ॾुखी घड़ी में हिननि ताईं न पहुता त पोइ हिननि खे वोट वठण जो बि को हक़ु कोन्हे, पोइ हिननि खे कंहिंजे दरनि ते ऐं पोइ अची करे चवनि त साईं असां हाणे पहुता आहियूं, दुआऊं घुरण जे लाइ पहुचनि इहे करणु। मां सम्झां थो चूंडियल नुमाइंदनि खे इहो थियणु खपे त हिन ॾुखी घड़ी में हिननि ताईं पहुचनि ऐं जेकॾहिं नथा पहुचनि त पोइ हिननि खे वोट वठण जो बि को हक़ु कोन्हे। इब्राहिम साहब, हिन वक़्तु असांजो प्रोग्राम आख़िर तरफ़ वधे पियो। मां चाहींदुसि त साईं न्याज़ हुसैन साहब सां असांजे ॾिसंदड़नि खे आख़िर में कहिड़ो पैगाम ॾींदव ऐं जेका ही कोरोना सां जंग हले पई, जिते पाकिस्तान जो हर बच्चो पाकिस्तानी हुनजी मदद करे पियो, त उन बाबति तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे छा चओ? साईं, कोरोना वायरस जेके आहे उन हवाले सां साईं जीअं ॿुधायो, पाण जेको गुफ़्तगू कईसीं त शहर जे मुखियल हज़रात जो तावन जेको आहे उहो क़ाबिल तारीफ़ आहे। पर जेको आहे जॾहिं माण्हू ते पाण ते तकलीफ़ ईंदी आहे त माण्हू कोशिशि कंदो आहे हणा वणा ख़र्चु करे जेको आहे उन तकलीफ़ खे जेको आहे ख़तमु कंदो आहे। हाणे असां सभिनी जी बि ज़िमेदारी आहे, इंडिविजुअल बि आहे, त पाण जेतिरो क़दुरु थी सघे पंहिंजे मोहल्ले में, पंहिंजे इलाइक़े में खोड़ सफ़ेद पोश माण्हू रहनि था, वीचारा जेके कंहिंखां वठी बि नथा सघनि ऐं कंहिंखे चई बि नथा सघनि, उन्हनि जी मदद कयूं। बजाए इन जे उहो माण्हू कंहिं बेदर ते वञे परेशान रहे, उनजी परेशानी ॾिसी असांखे मदद करणु खपे। ऐं यकीनन सभिनी दोस्तनि मदद बि कई आहे, छो त शहर में जेको कुझु हिन वक़्तु थिए थो इहो मुखैर हज़रात जे ताउन सां आहे ऐं उमेद बि आहे त सम्झूं त इहो दोस्त आईंदा बि हिननि जी मदद कंदा, जेतिरे ताईं जेका आहे हीअ वबा जेका आहे बीमारी उहा ख़तमु थिए, बिल्कुलु क़ाबू में अचे। ऐं हुकूमत जे लाइ बि इहो ई असां इन प्लेटफॉर्म तां उनखे चवंदासीं त अगरि तव्हांखे वाक़ई संजीदगी ॾेखारणी आहे त माण्हुनि जी मदद कयो, हिन ॾुखे वक़्त में तव्हां उन्हनि जी सहायता कयो त जीअं तव्हां वटि खोड़ सारा वसाइल बि मौजूदु आहिनि ऐं माण्हू जेको आहे हिन परेशानी मां निकिरी सघनि, वरना ही माण्हू जेको आहे घणो वक़्तु जेको आहे हिन सभिनी शयुनि खे जेको आहे बर्दाश्त न करे सघंदा। साईं, मां सभिनी खे इहो पैगाम ॾींदुमि त हीअ वबा आहे, हीअ असांजे अमलनि जे करे आहे। मां सभिनी खे चवंदुमि त हुकूमत खे छॾियो, तव्हां पाण जेको आहे सो एहतियाती तदाबीरूं अख़्तियार कयो, डिस्टेंस रखो, मास्क पायो ऐं इहे हुजूमनि ते न वञो। ऐं हिन वक़्तु सुञाणे छॾियो जेकी अव्हांजी मदद कनि था जेके बि समाजी तंज़ीमूं आहिनि, अलखिदमत फाउंडेशन आहे, मेहरान समाजी इतिहाद आहे, असांजो बिरोही इतिहाद आहे, अस्किरा स्टूडेंट्स आहे, जेके बि तव्हांजी मदद कनि था, बैरिस्टर टीम आहे, जेके बि मदद कनि था। ऐं मुखैर हज़रात खे आऊं इहा गुज़ारिश कंदुसि त ॾिसो हिन वक़्तु जेके ग़रीबनि जे दरनि ते पहुचनि था उन्हनि जी भरपूर तरीक़े सां मदद कयो। हुकूमत ते काई बि तव्हां न भाड़ियो ऐं तव्हां उन्हनि जी मदद कयो त जीअं उहे उन्हनि जे दरनि ताईं पहुची करे उन ग़रीबनि जे चुल्हनि ॿारनि में मदद कनि। जी नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी यकीनन तव्हां हिननि मां सिखियो बि हूंदो।
वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन पारां मिलियल तदाबीरनि ते अमल करण जी ज़रूरत आहे, सोशल डिस्टेंस रखण जी ज़रूरत आहे। तव्हां ऐं असांखे घुरिजे त हथ मिलाइण खां पासो कयूं, हर 5 मिंटनि खां पोइ 20 सेकंडनि ताईं पंहिंजा हथ धोऊं, मेल मिलाप खां परे रहूं, गले लॻण सां परे रहूं। इन सभिनीनि सां ऐं मुखैर हज़रात खे मां वरी बि इन पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए अपील कंदुसि त जेको तव्हां खां थी सघे थो, जेके शहर जे ग़रीब मिसकीन माण्हुनि जी मदद कंदड़ जेके समाजी तंज़ीमूं आहिनि जिन ते तव्हांजो एतमाद आहे, उन्हनि जी तव्हां मदद कयो त जीअं हू जेके रहियल ग़रीब आहिनि उन्हनि जे मदद करण में पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद अवान खे ॾींदा इजाज़त, वरी इनशाला सुभाणे नवनि महिमाननि सां तव्हांजो पंहिंजो शाहिद अवान हाज़िर थींदो। अल्लाह खे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई साहब शहदादकोट जे प्रोग्राम शहदादकोट जे आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अवान हिकु भेरो ॿीहर हाज़िर थियो आहियां। असांजे अॼु स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहे समाजी शख़्सियत नियाज़ हुसैन भट्टी साहब ऐं अल ख़िदमत फाउंडेशन जो ज़िले कंबर शहदादकोट जो अॻवान आहे मोहम्मद इब्राहिम दाहिर साहब। साईं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली कर महिरबानी। साईं 22 ॾींहं गुज़री चुका आहिनि लॉकडाउन खे, तव्हांजो रिलीफ तरफ़ जेको कमु हले पियो